भक्त के अगर कोई परेशान कंदो आ, भक्त जो कोई अपमान कंदो आ, तो भगवान वो सहन न कंदा आहिनि। अपना मान टले टल जाए पर भक्त का मान न टलते देखा। हिकिड़ो कोई विद्वान आयो जगन्नाथपुरी में, ऐं अची माधवदास के चवण लॻो साईं तव्हां सां शास्त्रार्थ करणो आहे, यानी समझो था इंग्लिश में डिबेट, तव्हां सां शास्त्रार्थ करणो आहे, शास्त्रनि जी ॻाल्हियूं हलंदियूं, हिकिड़ी ॻाल्हि तव्हां चवंदो वरी मां चवंदुमि, मां तव्हांखे जवाब तव्हां मूंखे जवाब ॾींदव, ॾिसूं था केरु माहिर आहे। माधवदास तो ॾाढा वॾा ज्ञानी हुया, ज्ञानी जी पहचान ॾिसो, पहिरियों ई हथ जोड़ियो, चई भैया मूंखे माफ़ कर, मां न लड़ी सघंदुमि तोसां, मां हारजी वियुमि, तूं जीते में, चओ त लिखी ॾे, हा लिखी ॾियो, लिखी ॾिनऊं, भाई हे पंडित जीतियो, माधवदास हारजी वियो, पन्नो फोल्ड करे ॾिनऊं, वापसि पंहिंजे घर वियो, पंहिंजी माता खे ॾेखारण लॻो कि ॾिस तूं चवंदी हुई माधवदास वॾो आहे वॾो आहे, उन खां लिखाए आयो में थी, जीअं ई पढ़ियई त लिखियलो पंडित हारजी वियो, माधवदास जीते वियो। हैरान थियो, चई अरे मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो कि उन इहे लिखियो आहे माधवदास हारजी वियो, पंडित जीते वियो। वरी वापसि आयो जगन्नाथपुरी, कि साईं तव्हां कोई जादूगर आयो छा? कि जादूगर तो हो वेठो अथई, मूंखे कोई जादू न ईंदो अथई भाई। छा थियो? कि कमाल था कयो, हे सभु छॾियो पन्ना, शास्त्रार्थ कयो। हाणे साम्हूं माण्हू ॾिसनि, जॾहिं हारजंदव तॾहिं क़बूल कंदासीं, जेको हारजंदो उनखे गधे ते विहारींदासीं, उल्टो मुंहुं कारो करे उनखे गधे ते वेहणो पवंदो। मंजूर अथव? माधवदास चयो गधे ते वेहण क़बूल आहे, मुंहुं कारो करण बि क़बूल आहे, पर मां तोसां शास्त्रार्थ न कंदुमि भाई, मां पहिरियों ई तो चवां मां हारजी वियुमि। ठीकु आहे, पोइ गधे ते वियो, गधे ते वियो अचो, तॾहिं माधवदास चयो ठीकु आहे भाई तूं तैयारी कर, गधो घुराए ऐं मां स्नान करे अचां तो तुरंत। ठीकु आहे तव्हां स्नान करे अचो। माधवदास वया स्नान करण, उन्हनि खे स्नान करण में थोरो टाइम लॻंदो, चओ हरे राम। वया स्नान करण जे लाइ माधवदास, हितों भगवान माधवदास जे रूप में हली आया। भगवान आया, वो पंडित बीठो, उनजे साम्हूं भगवान हीअं बीठा आहिनि। हा भाई मां अची वियुमि, ॿुधाए छा करणो आहे? चई अच वे गधे ते वे। माधवदास चई गधे ते न हल भाई, हिकु कमु कर, शास्त्रार्थ कर, अच मूंसां बहस कर भाई। ठीकु आहे अचो। हाणे ईंदो भगवान, एक से एक जवाब ॾिना, जबरदस्त। आख़िर वो बि हारजी करे चवण लॻो 7 करोड़ खणी वञो भाई। हाँ चओ जय श्री कृष्ण। मां हारजी वियुमि। भगवान माधवदास जे रूप में आया, शास्त्रार्थ कयो, पंहिंजे भक्त खे जीत ॾराई, ऐं हो हारजी वियो वीचारो, मुंहुं हेठि करे बीठो हुयो। भगवान गुस्से में चवनि था छो भाई, गधो काथे आहे? गधो घुरायो जल्दी। गधो आयो साम्हूं, मुंहुं कारो कयो हुनजो, चओ जय श्री कृष्ण। मुंहिंजे भक्त जो, भगवान मन ई मन चवंदा मुंहिंजे भक्त जो मुंहुं कारो कंदे तूं, मुंहिंजे भक्त खे गधे ते विहारींदे। विहारो हिनखे, उल्टो विहारूं गधे ते, पूरी रैली कढियूं भाई, चओ जय श्री कृष्ण। पूरे नगर में उनजी रैली कढियूं, भगवान पाण शामिल थिया रैलीअ में। हिते माधवदास स्नान करे जेॾी महिल वापसि अचनि पिया, भगवान गायब थी विया। माधवदास ॾिठो भाई ये रैली छाजी निकितल आहे? हाँ 15 अगस्त 26 जनवरी थोड़ी आहे कुछ, रैली छाजी आहे? ॾिठऊं तरी गधे ते केरु वेठो आहे इहो मुंहुं कारो करे? अरे त वीचारो उहो ई पंडित आहे। बीहो 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 भाई, छा थियो? तव्हां गधे ते छो वेठा आहियो? हाणे पंडित चए साईं बसि अञा बेइज्जती न कयो मुंहिंजी, पहिरियों ई हारायो तो एॾो बुरो, अॼु ताणी एॾो न हारजो आहियां, वरी सॼे नगर जे साम्हूं गधे ते बि विहारियो, त मूंखे लॻो संत आयो, दयालु थींदो। चओ हरे राम। पर तव्हां त सभिनी जे साम्हूं रैली कढी आहे। माधवदास रोअण लॻा, चयो न भाई तूं छा थो चए? पूरी ॻाल्हि जॾहिं ॿुधाई त माधवदास सम्झी विया, अरे भाई हिनखे हेठि लाहियो, हेठि लाहियो, हेठि लाहियो। मां त हाणे अञा आयो आहियां स्नान करे, भैया मुंहिंजे बदिलां मुंहिंजी रक्षा करण उहो मालिक आयो मुंहिंजो, मुंहिंजे बदिलां जेको शास्त्रार्थ तोसां करे वियो उहो प्रभु हुयो। तूं भागन वारो आहे, हुनजो दर्शन थी वियो तोखे। चओ हरे राम। ऐं मुंहुं कारो, पंहिंजे हथनि सां माधवदास उहो मुंहुं साफ़ कयो हुनजो, वरी स्वच्छ थी वियो। चई भैया तूं भगवान जो दर्शन कयो आहे, भागन वारो आहे, जीवन में हाणे तुंहिंजो कॾहिं मुंहुं कारो न थींदो, वञ मौज कर भाई। अहिड़ी कृपा कई भगवान, ऐं अहिड़ो सबक़ सेखारियो कि मुंहिंजे भक्त सां तव्हां बुरो कंदव, मुंहिंजे भक्त जो अपमान कंदव भाई। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद, नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान कृपा कंदा आहिनि भाई, दयालु आहिनि भगवान, ॾाढी दया कंदा आहिनि पंहिंजे भक्तनि जे लाइ। भगवान खे ॿियो कोई कम ई कोन्हे भाई, ॿियो कोई कम कोन्हे भगवान जो। अरे सभु इशारे सां भगवान करे वठंदा आहिनि।
भगवान जो केवल कम आहे दया करण, करुणा करण, कृपा करण पंहिंजे भक्तनि ते।